बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जीअं त दोस्तो आऊं आहियां सैयद रोशन। अॼु सिजावल जोणे जो सिटीअ में मक्सी माला टेलीनार टावर जे भरिसां मौजूदु आहियूं। हीअ अव्हांखे जॻहि ॾेखारियूं पिया जंहिंमें हिकु दुकानु तयार बि आहे। बिल्कुलु सॼो कमु सीमेंट ते थियल आहे। DPCूं अव्हां ॾिसी सघो पिया। अॼु हिन जॻहि जी अव्हांखे विज़िट कराईंदासीं। हीअ जॻहि बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी वटि विकिरो लाइ मौजूदु आहे। ही टेलीनार टावर जी गली हिकु दुकानु तयारु आहे जंहिंमें अञा बि 3-4 दुकान गली में ठही सघनि पिया। ही अव्हांखे DPC ॾेखारियूं पिया। ही मुकमल जॻहि आहे जंहिंमें 5 कमरा हिकु दुकानु तयारु थियल आहे जंहिंमें 2 कमरनि जी छिति नाहे पयल। ही कमु जेको मुकमल सीमेंट ते थियल आहे ऐं बहितरीनु जॻहि बहितरीनु दुकानु तयारु थियल आहे। ही दुकान ऐं ही सॼी जॻहि विकिरो लाइ मौजूदु आहे। कंहिं बि दोस्त खे खपे थी त असांजे बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी जे नंबरनि ते राब्तो करे। दोस्तो त ही अव्हांखे हिकु रूम जी छिति बि ॾेखारियूं पिया ऐं ही जेको कमु टोटल मुकमल सीमेंट ते थियल आहे। बिल्कुलु पूरी जॻहि खे हाई लेवल जा लेंटर लॻल आहिनि। ही जॻहि जो अघु ॾेखारियूं पिया जंहिंमें ही 2 कमरा आहिनि। सिर्फ़ में सिर्फ़ु इन्हनि खे छिति न आहे, बाक़ी अॻिला जेके अॻियां 2 कमरा आहिनि उन्हनि खे छिति पियल आहे ऐं हिन जॻहि खे अस्तर ऐं पलस्तर नाहे थियल ऐं छिति नाहे पियल। बाक़ी जेको बि कमु थियल आहे मुकमल सीमेंट ते थियल आहे। ऐं हिन कमरे खां बाद में असां अव्हांखे ॿियो कमिरो बि ॾेखारींदासीं। त ही बि ॿियो कमिरो आहे जंहिंखे छिति कोन्हे ऐं सिर्फ़ में सिर्फ़ु सॼी जॻहि में 3 रूम ढकियल आहिनि। ही हिन जो सहन आहे जंहिंमें बाथरूम बि 2 तयारु आहिनि ऐं बहितरीनु जॻहि आहे मक्सी माला में टेलीनार टावर जे भरिसां। ही मुकमल तव्हां जॻहि ॾिसी सघो था जंहिंमें 3 कमरा ढकियल आहिनि, 2 कमरा अञा उन्हनि खे छिति नाहे पियल ऐं हिकु बहितरीनु दुकान बि ठहियल अथसि। हिन में बिजली ऐं गैस जो कनेक्शन पिणु मौजूदु आहे। कंहिं बि दोस्त खे खपे त बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी जे नंबरनि ते राब्तो करे वधीक जेकी जॻहि जी डिमांड आहे ऐं उन बाबति सॼो तफ़सील वठी सघनि था। अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त ताल के अंदरि कोई बि दोस्त जॻहि दुकान ज़रई ज़मीन प्लाट कोई भी विकिरो करणु चाहे थो या ख़रीद करणु चाहे थो त बिस्मिल्लाह रियल इस्टेट एजेंसी जे नंबरनि ते राब्तो करे उहे नोट कराइनि। ख़ुदा हाफ़िज़।